Assalamu alaikum everyone. Today our topic is pronunciation of the Arabic alphabets. Let's learn from our expert Mr. Hafiz Khalilur Rahman Abbasi Sahib. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अरबी ॿोली जे अखरनि खे हरूफ़ हिजा या हरूफ़ तहजी सॾिजे थो। ही उहे अखर आहिनि जिन खे मिलाए लफ़्ज़ ठाहिया वञनि था। उन्हनि जो तादाद 29 आहे। हरूफ़ हिजा ही आहिनि: अलिफ, बा, ता, सा, जीम, हा, खा, दाल, ज़ाल, रा, ज़ा, सीन, शीन, साद, ज़ाद, ता, ज़ा, आइन, गईन, फा, क़ाफ, काफ, लाम, मीम, नून, वाव, हा, हमज़ा, या। ये जेके हरूफ़ आहिनि इन्हनि मां कुझु हरूफ़ जंहिंजे अदायगी जे वक़्तु आवाज़ सन्हो थींदो, कन हरूफ़ जे अदायगी जे वक़्तु आवाज़ थुल्हो निकिरंदो, कन हरूफ़ जे अदायगी जे वक़्तु आवाज़ तेज़ निकिरंदो, कन हरूफ़ जे अदायगी जे वक़्तु आवाज़ निड़ीअ जे विच मां, निड़ीअ जे मथे हिसे मां, निड़ीअ जे हेठे हिसे मां, ऐं हर हिकु हर्फ़ जूं जुदा जुदा मख़रज जो मतिलबु आहे त लफ़्ज़ जे हर्फ़ जे निकिरण जी जाइ। तो पहिरियों हर्फ़ आहे अलिफ। अलिफ इनखे छिकणो न आहे, घणो छिकबो अलीफ त इहो ग़लति उचार थी वेंदो। अलिफ, बा खे बि घणो न छिकबो। बा जे चवण वक़्तु ॿिन्ही चपनि खे मिलाइबो, याने चपनि जो जेको आलाण वारो हिसो आहे उनखे पाण में मिलाइबो। बा, ता ज़बान जी चोटी मथियनि ॾंदनि जी पाड़ सां मिलाइबी। ता ऐं इनखे छिकणो न आहे, ता जेकॾहिं कबो त इहो ग़लति थी वेंदो। सा इनखे बि वधीक न आहे छिकणो, पूरो सारो हिकु अल्फ़ जेतिरो, यानी अल्फ़ जो जेको तादाद आहे हिकु अल्फ़ी जंहिंखे चयो वेंदो आहे। ता, सा जे चवण वक़्तु ज़बान जी चोटी ऐं मथियनि ॾंदनि जो अंदरियों किनारो, यानी ज़बान जी चोटीअ खे मथियनि ॾंदनि जे अंदरे किनारे सां मिलाइबो ऐं नरम आवाज़ करे कढिबो। सा, सा। जीम, जीम जे चवण वक़्तु थोरो आवाज़ खे छिकबो, यानी मद कई वेंदी, ऐं जीम जे जेका मख़रज आहे उहा आहे ज़ुबान जो विच ऐं तारूअ जो विच। ज़ुबान जो विचो हिसो ऐं तारूअ जो विच, उतां जॾहिं आवाज़ कढिबो त लफ़्ज़ हर्फ़ निकिरंदो जीम। हा निड़ीअ जो विच वारो हिसो, यानी निड़ीअ जो जेको विचो हिसो आहे उन खां जेको हर्फ़ निकिरंदो उहो हिकु हा आहे ऐं ॿियो नंबर आइन आहे। त हा जे चवण वक़्तु नरम आवाज़ अचे ऐं उनखे घणो न आहे छिकणो, हिकु अल्फ़ जेतिरो छिकणो आहे। हा, खा निड़ीअ जो मथियो हिसो, लेकिन आवाज़ खे थुल्हो कबो, थुल्हे आवाज़ सां ख़ै जेकॾहिं ख़ै पढ़िबो त इहो ग़लति थी वेंदो। सही उचार आहे इन जो खौ। दाल, दाल खे बि हिकु अल्फ़ जेतिरो छिकबो। दाल, ज़ुबान जी चोटी मथियनि ॾंदनि जी पाड़ सां दॿाई वेंदी त पोइ हर्फ़ निकिरंदो दाल। ज़ाल खे बि हिकु अल्फ़ जेतिरो छिकबो। ज़ाल जी मख़रज आहे ज़ुबान जी चोटी मथियनि ॾंदनि जो अंदरियों किनारो। ज़ाल, ज़ाल ऐं सा इन्हनि ॿिन्हिनि जी साॻी मख़रज आहे। जहिड़े तरीक़े सां सा जे चवण वक़्तु आवाज़ नरम निकिरे त अहिड़े तरीक़े सां ज़ाल जे चवण वक़्तु बि आवाज़ नरम थियणु घुरिजे। रॉ, ज़बान जी चोटी मथियनि ॾंदनि जी पाड़ जे मथां तारूअ जे पासे वारो हिसो, ऐं रा जे चवण वक़्तु आवाज़ खे थुल्हो कबो। रॉ, रै जेकॾहिं सनो कबुसि त इहो ग़लति थींदो उचार। सही उचार आहे रा खे थुल्हे आवाज़ सां पढ़नि, रॉ।
ज़ा खे हिकु अलिफ़ जेतिरो छिकबो। ज़ा जे मख़रज आहे ज़बान जी चोटी हेठियनि ऐं मथियनि ॾंदनि जो अंदरियों किनारो। ज़बान जी चोटी ऐं हेठियां ऐं मथियनि ॾंदनि जे अंदरे किनारे खे जॾहिं मिलाइबो त ज़ा थींदो। पर ज़ा जे चवण आवाज़ खे तेज़ करणु घुरिजे। ज़ा। सीन जे चवण वक़्तु आवाज़ खे सीटीअ वांगुरु कढिबो। नरम आवाज़ बि थिए, सन्हो बि थिए ऐं सीटीअ वांगुरु निकिरे। उन जी मख़रज आहे ज़बान जी चोटी हेठियां ऐं मथियें ॾंदनि जो अंदरियों किनारो। शीन खे बि घणो न आहे छिकणो, हिकु अल्फ़ जेतिरो छिकबो। शीन ज़ुबान जो विच ऐं तारूअ जो विच। साद खे छिकणो आहे, थुल्हो आवाज़ बि करिणो आहे ऐं उन जी मख़रज आहे ज़बान जी चोटी हेठिएं ऐं मथियें ॾंदनि जो किनारो। सौद जेकॾहिं इनखे सन्हो कबो त पोइ इहो आवाज़ तिलावत जे वक़्तु सीन ऐं सौद जो आवाज़ पाण में मिली वेंदो ऐं फ़र्क़ु ज़ाहिर न थींदो। फ़र्क़ु करण जे लाइ ज़रूरी आहे त सीन जे पढ़णु वक़्तु आवाज़ खे सन्हो कजे, सौद जे पढ़णु वक़्तु आवाज़ खे थुल्हो कजे। वौद खे बि थुल्हो करिणो आहे। वाद जी मख़रज आहे ज़ुबान जो पासो मथियुनि हवड़ुनि यानी ॾाठनि जी पाड़ खॿे पासे खां, जेकॾहिं सॼे पासे खां जेकॾहिं मिलाइजे बि त सही आहे, पर खॿे पासे खां आसानी सां थींदो, तंहिंजे करे पढ़िबो वौद। तौ खे बि घणो न आहे छिकणो, तौ ईअं न पढ़िबो बल्कि इनखे पढ़िबो तौ। ज़बान जी चोटी ऐं मथियनि ॾंदनि जे पाड़ुनि खां। तौ खे बि थुल्हो करिणो आहे। वा बि अहिड़े तरीक़े सां थुल्हो लफ़्ज़ आहे, इनखे बि थुल्हो करे पढ़िबो। घणो न आहे छिकणो, हिकु अल्फ़ जेतिरो छिकणो आहे ऐं उन जी मख़रज आहे ज़बान जी चोटी ऐं मथियनि ॾंदनि जो अंदरियों किनारो। आइन निड़ीअ जे विच वारे हिसे खां निकिरंदो, जहिड़े तरीक़े सां हा निड़ीअ जे विच खां निकिरंदो, अहिड़े तरीक़े सां आइन बि निड़ीअ वारे विच जे हिसे खां निकिरंदो। ग़ैन खे जॾहिं अदा कयो वेंदो त उन वक़्तु आवाज़ खे थुल्हो कबो ऐं निड़ीअ जो मथियों हिसो इन जी मख़रज आहे। ग़ैन। फा हिकु अल्फ़ जेतिरो इनखे छिकबो ऐं फा जी मख़रज आहे मथियनि ॾंदनि जो किनारो ऐं हेठिएं चप जे आलाण वारो हिसो। फा मथियनि ॾंदनि जे मथियनि ॾंदनि जो जेको किनारो आहे उनखे हेठिएं चप जे आलाण वारे हिसे सां मिलाइबो त आवाज़ निकिरंदो फा। ऑफ खे थुल्हो कबो, इन जी मख़रज आहे ज़ुबान जी पाड़ तारूअ जो नरम हिसो। ऑफ। काफ़ खे सन्हो कबो, नरम आवाज़ निकिरे ऐं उन जी मख़रज आहे ज़ुबान जी पाड़ ऐं तारूअ जो सख़्तु हिसो। क़ौफ़ जेको थुल्हो आहे, वॾो क़ाफ़ जंहिंखे चवंदा आहियूं, उहो नरम हिसे मां ऐं सन्हो काफ़ यानी नंढो काफ़ उहो सख़्तु हिसे मां। कैफ़। लाम जी मख़रज आहे ज़ुबान जी चोटी ऐं मथियुनि साम्हूं वारनि ॾंदनि मां ॿिनि ॾंदनि जी पाड़ खां थोरो मथे। ज़ुबान जी चोटी खे मथियनि वारनि ॿिनि ॾंदनि जी पाड़ खां थोरो मथे जॾहिं मिलाइबो त इहा लाम जी मख़रज बणिजंदी ऐं उन जी उचार आहे लाम। मीम जे वक़्तु बि आवाज़ खे छिकबो। मीम जी मख़रज आहे ॿिन्हिनि चपनि जो सुकल हिसो। ॿिन्हिनि चपनि जो जेको सुकल हिसो आहे, ॿाहिरियों हिसो आहे सुकल, इन खे जॾहिं पाण में मिलाईंदासीं त मीम जी मख़रज बणिजंदी मीम। नून ज़ुबान जी चोटी मथियनि ॾंदनि जी पाड़ जे मथिएं तारूअ जे पासे वारो हिसो, उन खां इहो हर्फ़ निकिरंदो आहे नून। वाव ॿिन्ही चपनि जी गोलाईअ सां, यानी चपनि जा जेके ॿाहिरियां हिसा आहिनि विच खे न मिलाइबो, विच ख़ाली रहंदो, पाण में न मिले, बाक़ी जेको हिसो आहे यानी जॾहिं गोल चप थींदा त पोइ इन मां हर्फ़ निकिरंदो वाव। हा इनखे बि घणो न आहे छिकणो। हा निड़ीअ जे हेठियों हिसो, जहिड़े तरह सां अलिफ़ हेठिएं हिसे मां निकिरंदो, हमज़ो बि हेठिएं हिसे खां निकिरंदो त हा बि हेठिएं हिसे खां। हा हमज़ा इनखे घणो न छिकबो, इन जी अदायगी जो तरीक़ो आहे हमज़ा निड़ीअ जो हेठियों हिसो। या ज़ुबान जो विच ऐं मथियनि
तारुनि जे विच खां, यानी ज़बान जो बि विचो हिसो ऐं मथियों तारुनि जो जेको विच आहे उन खां निकिरंदो या। घणो न छिकबो, या जेकॾहिं पढ़ंदासीं त सही उचार न थींदी। सही तरीक़ो इहो आहे या। इहो तरीक़ो आहे हुरूफ हिजा जे अदायगी जो सही तरीक़ो।